बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। इन तारे हुन हंद पुत मुझा सुखरी सॼे सजण बाक़ी मंद कौड़ा थियनि न कॾहिं। असांजी भुजाई जी इहा दुआ ऐं हिन जो पस मंज़र इहो त अॼु असांजा जेके 57 जोड़ा आहिनि हर घर में थांव ठड़कंदा आहिनि खड़कंदा आहिनि। पर असीं भुजाई जे हिननि बैतनि में उन्हनि घोटनि खे तंबीह ऐं तलकीद था कयूं त हू हमेशह पंहिंजे घर वारनि जो एतिराम इज़त कनि ऐं हुन सां बेपनाह प्यार कनि। दिल जे पुरशौक़ विलासनि ते हलिया आयासीं, सूंह वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। के शहनशाह जो फरमान असां ते न हलियो, ॾींहं वारनि जे नियाबनि ते हलिया आयासीं। ताणे बुला ख़ान जी न पर सॼी सिंध जी मारूफ़ शख़्सियत हुन शख़्सियत जे जॾहिं तारीफ़ में मूं अव्हांखे ॿुधायो त पाण बादल मिसाले जा कुझु सालनि ताईं एडिटर रहिया आहिनि। बहसियत मिज़ाहिया शाइर जे सदन साडी सिंध जे अदब में तारीख़ में को बड़ो हिस्सो है। अवां सब जानो था त अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जा बुनियादी कम जेके आहिनि उहे सिहत, तालीम ऐं पाणी, इन्हनि बुनियादी जेके ज़रूरतूं आहिनि ज़िंदगी जूं, इन में असांजे शेख अब्दुल्ला साहब पाण जंहिं अंदाज़ सां ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं आहिनि हुन खां अवां सभु वाक़िफ़ आहियो। ऐं अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जो अब्बास नालो रखण जे पुछां छाकाणि त हीउ कोहिस्तान जो इलाइक़ो आहे, हिते पाणी जी शदीद किल्लत आहे। इन जी मुनासिबत सां इमाम साथी हुयो हज़रत अब्बास जे फरात नहर तां करबला जे शहीदनि जे लाइ पाणी जी दस्तियाबी जे लाइ पंहिंजो सिर कुर्बान कयो। ये फाउंडेशन डेवलपमेंट उन जे ही उन्वान सां उन जे ही नाले सां अब्बास जे नाले सां हिते क़ाइम कई वई आहे। सिंगार अली सलीम जो हज़रत अब्बास के बारे में शेर है जो सॼी दुनिया के खबर है तो अब्बास सा दुनिया में कोई शेर नहीं है, अब्बास तेरे नाम में तो ज़ेर नहीं है। थी सके तो हिन में घोट थोरो चटे मज़ाक में मता हेॾो की रात में चिड़ी वञनि तो मूंखे माफ़ कयो। आप सभिनी ॿाहिरि खां आयल दोस्तनि हिते कोस्तान जे दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम चवां थो। 57 जोड़नि जा अॼु भला भाग खुलंदा। 57 जोड़नि जा अॼु भला भाग खुलंदा। ॿियनि जे ख़र्च ते तुंहिंजा पिया कंदड़ हुजंदा। 57 जोड़नि जा अॼु भला भाग खुलंदा। ॿियनि जे ख़र्च ते तुंहिंजा पिया कंदड़ हुजंदा। शेख अब्दुल्ला जी थी आहे मथुन महिरबानी। शेख अब्दुल्ला जी थी आहे मथुन महिरबानी। ADF इदारे कई संदन तर्जुमानी। शेख अब्दुल्ला जी थी आहे मथुन महिरबानी। ADF इदारे कई संदन तर्जुमानी। बिना ख़र्च जे वञी सभु सुख जो साह खणंदा। बिना ख़र्च जे वञी सभु सुख जो साह खणंदा। 57 जोड़नि जा भला भाग खुलंदा। ख़ुदा शादीअ जे ख़र्च खां सभई आहिनि बचाया। ख़ुदा शादीअ जे ख़र्च खां सभई आहिनि बचाया। हाणे शो मां वही होटलनि ते न कनि आदर जाया। ख़ुदा शादीअ जे ख़र्च खां सभई आहिनि बचाया। हाणे शो मां वही होटलनि ते न कनि आदर जाया। महांगाई में मायुनि सां मुश्किल हली पोइ सघंदा। महंगाई में मायुनि सां मुश्किल हली पोइ सघंदा। 57 जोड़नि जा भला भाग खुलंदा। शादीअ जे मिलियल सामान मां थी घर आबाद ॾींदा। शादीअ जे मिलियल सामान मां थी घर आबाद ॾींदा। घोट कुआरियूं पिणु पाण में शाद आबाद थींदा। शादी जे मिलियल सामान मां थी घर आबाद ॾींदा। घोट कुआरियूं पिणु पाण में शाद आबाद थींदा। ॾींहं रातियूं भेटे हिक ॿिए जो इम्तिहान वठंदा। ॾींहं रातियूं भेटे हिक ॿिए जो इम्तिहान वठंदा। 57 जोड़नि जा भला भाग खुलंदा। नौकरीअ जे आसरे में मथां पेट ते पथर वधिजो।
नौकरी के आसरे मथा पेट ते पत्थर बंधजो करे मेहनत मजदूरी या मुंह मलू राजी रखियो। नौकरी के आसरे मथा पेट ते पत्थर बंधजो करे मेहनत मजदूरी या मुंह मलू राजी रखियो। गुलामां जे अंगण ते सिगो ई जान टिड़ंदा, गुलामां जे अंगण ते सिगो ई जान टिड़ंदा, सतवंज जा जोड़न जा अज भला भाग खुलंदा। हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी ऐं सुहिणी लॻी आहे, हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी ऐं सुहिणी लॻी आहे, अमर जो नालो भी शामिल हिन लिस्ट में हुजे। हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी ऐं सुहिणी लॻी आहे, अमर जो नालो भी शामिल हिन लिस्ट में हुजे आहे। सोचियुमि माण्हू मूं तां न सॼी संगत तां खिलंदा, सोचियुमि माण्हू मूं तां न सॼी संगत तां खिलंदा, सतवंज जा जोड़नि जा अॼु भला भाग खुलंदा, ॿियनि जे खट ते तुंहिंजा पिया कंद लुॾंदा। लिस्ट में हुजे हा, सोचियुमि माण्हू मूं तां न सॼी संगत तां खिलंदा, सतवंज जा जोड़नि जा अॼु भला भाग खुलंदा, ॿियनि जे खट ते तुंहिंजा पिया कंद लुॾंदा।